अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आओ यहाँ प्रिया गुल सब खबरी हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान जे सामूंडी फौज तैमूर क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजर्बो करे वरितो। ISPR मौजूब एयर लॉन्च क्रूज़ मिसाइल पंहिंजी मिशन के इंतहाई दुरुस्तगी सां मुकमल कयो। तजर्बो पाक बहरिया तरफ़ां दुरुस्त निशाने ते वार करण जी सलाहियत ऐं ऑपरेशन महारत जो मुज़ाहिरो आहे। ISPR वधीक चयो आहे त क्रूज़ मिसाइल जो तजर्बो सामूंडी ख़तरनि खे जांचण, निशानो बणाइण ऐं उन खे नाकारा बणाइण जी पाक बहरिया जी जंग सलाहियतनि जी तौसीक़ आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनी पारां कामयाब तजर्बे ते साइंसदाननि ऐं इंजीनियरनि खे मुबारकबाद पेश। अमरीकी सदर ईरान सां ॻाल्हियुनि जे लाइ पुरुमीद। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ॻाल्हियूं न कंदो त बदतरीन मसइलनि खे मुंहुं ॾींदो। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। डील थियण ताईं ईरान जे सामूंडी नाकाबंदी बरक़रार रहंदी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान सां डील जल्द थी वेंदी। तकड़ में का डील न कंदासीं। मुआहिदो न थियो त जंग यकीनी आहे। जेडी वैंस, स्टीव विटकॉफ ऐं जेरेड क्रिश्नर इस्लामाबाद वञी टिया आहिनि। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाब चयो आहे त धमकियुनि जे पाछे हेठि ॻाल्हियूं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। ट्रंप ॻाल्हियुनि जे मेज़ के हथियार फिटा करण जे मेज़ में तब्दील करण जी कोशिश पियो करे। पंहिंजे बयान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर वधीक चयो आहे त अमरीकी सदर होर्मुज़ वारे लंघ जी नाकाबंदी करे जंगबंदी जी भञकड़ी पियो करे। ईरान गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान जंग जे मैदान में नवां पता ॾेखारण लाइ पाण खे तयार करे वरितो आहे। पाकिस्तान के सऊदी अरब खां वधीक $1 अरब मिली विया। स्टेट बैंक तस्दीक करे छॾी। सऊदी अरब तरफ़ां 15 अप्रैल ते $2 अरब वसूल थिया हुआ। स्टेट बैंक जो चवणु आहे त उहा रक़म सऊदी हुकूमत तरफ़ां ऐलानियल $3 अरब जी ॿी क़िस्त आहे। कराची में अथियाबननि बदीन वासी डॉक्टर खे क़तल करे छॾियो। मेहरान होटल वेझो फायरिंग में ॻोठ यूसुफ मेमण वासी डॉक्टर सारंग मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त डॉक्टर सारंग ऐं संदसि घरवारी रक्षा में सवार हुआ। कार में सवार जवाबदारनि संदनि पीछो कयो ऐं डॉक्टर खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया। नवाबशाह में गिरफ़्तार शहदादपुर वासी नौजवान पुलिस जे हिरासत में फोत। चोरी जे इल्ज़ाम हेठि बी सेक्शन पुलिस हथां गिरफ़्तार अरशद भट्टी पुरस्कार नमूने फौत थी वियो। पुलिस मूजिब नौजवान ख़ुदकुशी करे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो आहे। वाटसन पुलिस जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो। नौजवान खे तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम, इंसाफ़ जो मुतालबो। दड़े ऐं टंडो बस्ती में धारदार वाक़िअनि में 2 मासूम भेनरूं ऐं 2 भाइर ॿुॾी फौत। दड़े जे ॻोठ सिद्दीक सुमरो में कराची खां महिमान थी आयल 2 भेनरूं पिञारी कैनाल में वहिंजंदे ॿुॾी फौत थी वियो। हिक खे बचायो पियो। फोती ॿारड़ियुनि में 10 वरनि जी निम्परा ऐं 12 वरनि जी निदा शामिल। टंडे मस्ती वेझो 2 सगा भाइर अबल वाह में वहिंजंदे ॿुॾी फौत। 10 वरनि जे अज़ीज़ ऐं 13 वरनि जे गफ़ार कोराई जा लाश घर पहुचण ते वाटसन में रोज राड़ो।